घोटकी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त चीफ म्यूनिसिपल ऑफिसर तालका म्यूनिसिपल कमेटी घोटकी गुलाम मुजितबा मला ईद उल अज़हा जे मौके ते शहर में सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम वधीक बहितर करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। हिन सिलसिले में चीफ म्यूनिसिपल ऑफिसर घोटकी गुलाम मुजितबा मला मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारेजो ऐं असिस्टेंट कमिश्नर ऐं एड मिनिस्टर तालका म्यूनिसिपल कमेटी घोटकी इम्तियाज़ मौसन जी हिदायत ते ईद उल अज़हा जे हवाले सां सैनिटरी इंस्पेक्टर ममताज़ अली महर ऐं म्यूनिसिपल अमले खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त शहर में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर बणायो वञे, शहरनि खे साफ़ सुथरो माहौल फ़राहम कयो वञे। ईद उल अज़हा जे ॾींहुं ते शहर में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर कयो वञे त जीअं कुर्बानी जे जानवर जी बदबू पैदा न थी सघे। माण्हुनि जी सिहत असां लाइ हर हाल में अहम आहे। हिननि वधीक चयो आहे त शहर जे हर रोडनि रस्तनि घटियुनि खे साफ़ सुथरो रखियो वञे त जीअं शहरनि खे कंहिं बि क़िस्म जी मुश्किलात खे मुंहुं न ॾियणो पइजी वञे। हिन शहरनि खे अपील कई त ईद उल अज़हा जे मौके ते शहर जी सफ़ाई सुथराई लाइ म्यूनिसिपल अमले सां सहकार कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।